खबर शामिल कंदासीं सुल्तानकोट खां, जिते ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो जरगो थियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधायूं त 20 लख रुपया दंड बि मुक़ररु कयो वियो आहे। सुल्तानकोट खां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। मारवाड़ी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो जरगो थियो आहे। 20 लख रुपया दंड मुक़ररु थियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, सुल्तानकोट भरिसां जानवारे इलाइक़े में मारवाड़ी बिरादरी जे ॿिनि धुरनि खुशालाणी निहालाणी विच में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो वकड़ो जागीर में MCA असलम अबड़ो, सलीम अबड़ो, मोहम्मद नवाज़ मारवाड़ी जे सरपंच में सिकंदर खान काटेपोटो जे राहगाह ते जरगो थी गुज़रियो, जंहिंमें हिकु धुर मथां 20,50,000 दंड मुक़ररु कयो वियो। रब नवाज़ मारवाड़ी ऐं रशीद मारवाड़ी जे धुरनि में तकरार दौरान जमालुद्दीन मारवाड़ी खे रब नवाज़ मारवाड़ी जे धुर जे हथियारबंदनि क़तल कयो। धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद रब नवाज़ मारवाड़ी जे धुर मथां जमालुद्दीन मारवाड़ी जो खून साबित थियण ते 15 लख दंड मुक़ररु कयो वियो। अॻियाई करण जा 5.5 लख। वॾी महिरबानी। नाज़िम, सुल्तानकोट खां इसरार चांडियो तफ़सील ॾिना।